ख़बर शामिल कयूं पिया। ठट्टो खां फार्मा एक्शन क्लब ठट्टो पैकेट रमज़ान क्रिकेट नाइट टूर्नामेंट जो कल रात शो मैच थी गुजरियो, जंहिंमें बाबर मेमन जी पैकेट हीरोज़ जो मुक़ाबिलो ज़ुहैब मेमन जी पैकेट शहज़ादीअ सां थियो। टॉस पैकेट शहज़ादी खटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो ऐं मुक़ररु 10 ओवरनि में 147 रन्सुनि जो टारगेट ॾिनो, जंहिं ते ज़ोबी बलोच ऐं बिलाल अहमद बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे जवाबी इनिंग पैकेट हीरोज़ मुक़ररु 10 ओवरनि में टारगेट जो पीछो कंदे 105 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें बाबर मेमन ऐं मल्हार ख़ुश्क बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। ऐं अहिड़ी रीति फार्मा एक्शन क्लब ठट्टो जी तारीख़ जो 6 मैच कल राति क्रिकेट टूर्नामेंट पैकेट शहज़ादी पंहिंजे नाले करे वरितो। टूर्नामेंट जे मैच में सारंग मुग़ल ऐं सैद सलमान शाह आमिर खानी ऑफिशियल एम्पायर जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना, जॾहिं त कॉमेंट्रीअ लाइ शफ़ीक अहमद मेमन ऐं स्कोरिंग लाइ जमील खत्री फ़राइज़ सरअंजाम ॾिना। इंफॉर्मेशन सेक्रेटरी शहबाज़ अहमद जलाली मेमन रिपोर्ट करे रहियो आहे। मोहम्मद अशरफ ख़ासि केरी बेरोची बे न्यूज़।